डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, मैथमेटिक्स सां पोइ सिंधी जो पाण पोर्शन हल करणु हलूं पिया, जेको IBA JEST जो अॼु पेपर 13/9/2021 ते थियो आहे, उहो हल कंदासीं। हालार यासीन जा थैंक्सफुल आहियूं, उन्हनि इलाही सुठे तरीक़े सां वज़ाहत सां मैथमेटिक्स जो पेपर पंहिंजो हल करायो ऐं कमेंट्स ॾिसण जो कोई इरादो न हुयो। इन लाइ जा ॿिया पेपर सॉल्व करण में इलाही बिज़ी हुआसीं, पर सडनली कमेंट ॾिठा त पहिरियों कमेंट नज़र मां गुज़रियो त मैम सिंधी सॉल्व कराई ऐं फेल अकर तर्क में लेडू वेगा। सिंधी जा 20 सवाल असां त लुटिजी वियासीं। त अहिड़े क़िस्म जा कमेंट्स पढ़ी ज़ाहिरी आहे, इट्स नेचुरल प्रोसेस, थोरी खिल बि अचे पई, पर हैरत बि थिए पई त IBA जी पॉलिसी ऐं IBA जे पेपर कढण खे सलाम आहे। बसि फर्दर कुझु बि नथा चऊं। ग्रामर हिकिड़ो नंढिड़ो पोर्शन आहे जेको निसाब में मौजूदु आहे। 20% या 15% ग्रामर हूंदी आहे, पर हिते MA सिंधी जी ग्रामर सम्झी ऐं सॼो सब्जेक्ट ग्रामर में ॾिनो वियो आहे। हरफ निदा, हरफ जर ऐं फेल अकर तर्क पसंदीदा जेके फेल जा क़िस्म रहिया IBA जे हिन सॼे पेपर में। सिंधी जे पेपर में बहरहाल अचूं था सिंधी जे पेपर जे तरफ़। फर्दर डिस्कशन्स त इहे हलंदियूं रहंदियूं। सिंधी जो जेको सवाल नंबर पहिरियों आहे, ज़ाहिरिया पैराग्राफ आहे जेको, उहो पढ़ंदासीं। पोरिहे में इंसान जी अज़मत लिकियल आहे। पूरी दुनिया में हथ जे पोरिहे खे वॾे क़दुरु जे निगाह सां ॾिठो वञे थो। पोरिहे जो मतिलबु आहे पंहिंजे हथनि सां कमु करणु। जेको इंसानी पोरिहे खां नटाए ऐं सुस्ती करे थो, उहो ॿियनि जो मुहताज रहे थो। अहिड़ो माण्हू पंहिंजे ओड़े पाड़े ऐं क़ौम ते बार हूंदो आहे। असांजे नबी सगोरे पोरिहे जे ऐं नबी सगोरे पघर जे पोरिहे खे रिज़्क़ हिलाल चयो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पोरिहत लाइ फरमायो आहे त पोरिहत अलाह जो दोस्त आहे। पाण सगोरनि वटि पोरिहतनि जो एतिरो त मान आहे जो पाण फरमाइनि था त सभ खां पाक लुक़्मो उहो आहे जो पंहिंजे हथनि सां कमाए खाइजे। पाण करीम जिन समूरी उम्मत जा अॻुवान हुआ, पर पंहिंजो कमु पाण कंदा हुआ। जॾहिं त हिजरत करे मदीने मुनव्वरा आया ऐं मस्जिद नबी जी अॾावत थी रही हुई, त पाण असहाबनि सां गॾु पोरियों कयाऊं। खेनि हथ जे पोरिहे लाइ एतिरी त इज़त हूंदी हुई जो घर में ॿारण लाइ काठियूं बि पाण करे ईंदा हुआ। खंदक जी जंग में जॾहिं मदीने मुनव्वरा जे ॿाहिरां खाई खोटरी पे वई, त पाण बि उते खोटाईअ में हिसो वरितऊं। हाणे हीअ जेको आहे ऐं सवाल नंबर पहिरियों, ही इबारत कहिड़ी सिंफ़ सां तालुक़ु रखे थी? त जेका हीअ इबारत आहे उहा मज़मून जी सिंफ़ सां तालुक़ु रखे थी। ठीकु आहे, ऑप्शन B जेको आहे उहो सही जवाबु आहे। उनखां पोइ त हिन इबारत मां हरफ जर चूंडियो। ठीकु आहे, त हिन इबारत में जेको में आहे उहो हरफ जर आहे, मतिलबु ऑप्शन A जेको आहे हुनजो सही ऑप्शन आहे। उनखां पोइ त हिन इबारत जे आख़िरी जुमिले में लफ़्ज़ बे इस्तेमालु थिया आहे। तव्हां इहो ॿुधायो त उहो लफ़्ज़ व्याकरण मतिलबु ग्रामर, व्याकरण जे उसूलनि मतिलबु ग्रामर मूजिबि कहिड़ी हैसियत रखे थो? हरफ जर, ठीकु आहे, सिफ़त, ज़मीर या फ़ैल। त जेको उनजो सही जवाबु आहे उहो आहे हुननि जो उहो आहे ज़मीर। ठीकु आहे, मतिलबु आहे त पाण सगोरनि जी ॻाल्हि पई थिए, पर उहे पिया चवनि त जॾहिं मदीने मुनव्वरा जे ॿाहिरां खाई खोटरी वई, त पाण, ठीकु आहे, पाण बि उन खोटाईअ में हिसो वरिताऊं। त हीउ जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन C आहे। उनखां पोइ वरी आहे सवाल नंबर चोथों। सवाल नंबर चोथों आहे त हिन इबारत जो पहिरियों जुमिलो फ़ैल जी कहिड़ी सूरत खे ज़ाहिर करे थो? फ़ैल मअतूली, ठीकु आहे, ऐं उनखां पोइ आहे त फ़ैल मुरकब, फ़ैल मुतअदी मारूफ़ या फ़ैल अकर तर्क। उनजो सही जवाबु आहे फ़ैल अकर तर्क। हाणे फ़ैल अकर तर्क जे हवाले सां हिन सॼी पेपर में 3-4 सवाल आहिनि। फ़ैल अकर तर्क जे हवाले सां मां तव्हांखे हिकिड़ी वज़ाहत ॿुधाईंदी हलां त उहो फ़ैल जंहिंमें फ़ाइल ज़ाहिर न हुजे ऐं जंहिंमें कुदरती तौरु किन बि शयुनि जे बारे में ॿुधायो वञे, जीअं मिसाल साहु खणिजे थो, हवा घुले थी, ठीकु आहे, त जिन शयुनि खे टच न करे सघिजे ऐं उन्हनि मां नेचुरली या अनविज़िबल हुजनि ऐं जिन जो कोई वजूदु न हुजे ऐं फ़ाइल बि उन में ज़ाहिर न हुजे। त हीउ जेको पहिरियों लफ़्ज़ आहे त पोरिहे में इंसान जी अज़मत आहे। हाणे जेको हिते अज़मत लफ़्ज़ आहे, पोरियो या अज़मत, इंसान या इंसानियत, इहे जेके आहिनि फ़ैल अकर तर्क जा मिसाल आहिनि। त जेको ऑप्शन D आहे उहो सही ऑप्शन आहे। सवाल नंबर 5 आहे त मथी ॾिनल इबारत जो सभ खां वधीक चिटो पहलू कहिड़ो आहे? समाजी क़दुरु, इस्लामी मालूमात, नबी सगोरो या रोज़गार जा ज़रिया। उनजो सही जेको जवाबु आहे समाजी क़दुरु।
ठीकु आहे। उन खां पोइ वरी आहे त पंहिंजे जेको सवाल नंबर 6 आहे शाइरी आहे 6 खां 10 ताईं। उन में आहे त पंहिंजनि सां पेच पायूं पंहिंजो वतन वसायूं पंहिंजो वतन वसायूं दिलि देस सां लॻायूं। ऐं हीउ जेको आहे तक़रीबन 8 लाइननि जो, तव्हां पाण बि पढ़ी सघो था जो हीउ जेको थोरो आहे क्लियर आहे जेको सिंधी वारो पोर्शन। उन में सवाल आहे हिन शाइरी में इस्तेमालु थियल लफ़्ज़ सिर छाखे चइबो आहे। उनजो जेको सही जवाबु आहे उहो आहे ऑप्शन बी सिंध जो मथियों हिसो। ऐं हिन वरी उन खां पोइ आहे त हिन शाइरी में लकीर हिन लफ़्ज़ खे ग्रामर मूजिबि कहिड़ी हैसियत रखे थो। हाणे जेको लकीर ॾिनी वई आहे शेर में, उहा लकीर कंहिंखे ॾिनी वई आहे वह वाह वसियल विचोलो, दिलि जी विरूह आहे वह वाह वसियल विचोलो। त हिन में जेको सही ऑप्शन आहे 7 नंबर में, त 7 नंबर में जेको सही जवाबु आहे उहो आहे ऑप्शन डी याने सिफ़त। उन खां पोइ आहे त हिन शाइरीअ जो मरकज़ी ख़्यालु ॿुधायो। त हिन शाइरीअ जो जेको मरकज़ी ख़्यालु आहे उहो आहे बी वतन जो तरानो। ठीकु आहे। ऑप्शन्स आहिनि मुल्क जी ज़रात, ख़ुशीअ जो गीत, ख़ुशहाल सिंध या वतन जो तरीक़ो। सभई शयूं तक़रीबन हिन में कवर थियनि थियूं, पर जेको सही जवाबु आहे उहो आहे वतन जो तरानो। उन खां पोइ सवाल नंबर 9 आहे त हिन शाइरीअ जी उहा कहिड़ी सिट आहे जेका आम माण्हूअ खे हौसलो ॾियण में वधीक मददगार साबित थिए थी। सिट नंबर 2, सिट नंबर 5, सिट नंबर 7 या सिट नंबर 8। जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन डी आहे सिट नंबर 7। उहा आम माण्हूअ खे हौसलो ॾियण जे कमु थी अचे त ॻाल्हियूं छॾे अजायूं अॻिते क़दम वधायो। ठीकु आहे। त उहो जेका आख़िरी लाइन आहे उहा आम माण्हूअ खे हौसलो ॾियण जे कमु अचे थी। त हिते जेको सही जवाबु थींदो उहो ऑप्शन डी थींदो। उन खां पोइ वरी सवाल नंबर आहे 10 त हिन शाइरी में इस्तेमालु थियल लफ़्ज़ विरूह ग्रामर मूजिबि छा आहे। उनजो सही जवाबु आहे ऑप्शन ए इस्म। उन खां पोइ सवाल नंबर 11 आहे त ज़ोर 32 रांदियूं खटे ऐं अंग 36। हिन चवणीअ मूजिबि लफ़्ज़ अंग जी माना ॿुधायो। हिते जेको आहे त नंबर, ताक़त, लक्षण या उज़ो। त हुन जेको सही ऑप्शन आहे उहो आहे लक्षण। हिते जेको अंग जी माना थींदी उहा लक्षण थींदो। ज़ोर 32 रांदियूं खटे ऐं अंग 36। त उन खां पोइ जेको वरी ऑप्शन सवाल नंबर 12 आहे हेठि ॾिनल फ़िक्रनि मां चवणी चूंडियो। हाणे हिते मुख़्तलिफ़ फ़िक्रा ॾिना विया आहिनि त उन में जेको सही जवाबु आहे उहो आहे बी जेॾा उठ तेॾा लोॾा। मां चवणियूं नथी पढ़ां टाइम घटि हुअण जे करे, पर जेको चवणी आहे जेॾा उठ तेॾा लोॾा मशहूरु कहावत आहे, त इन लाइ हुनजो ऑप्शन बी सही जवाबु आहे। उन खां पोइ जेको सवाल नंबर 13 आहे सवाल नंबर 13 जो जेको आहे त हेठि ॾिनल जुमिले मां हरफ निदा खे ज़ाहिर कंदड़ जुमिले जी चूंड कयो। उनजो सही जवाबु आहे होशू तूं सुभाणे शहर वेंदे। उनजो जेको सही जवाबु आहे ऑप्शन ए आहे। ऐं जेको सवाल नंबर 14 आहे हेठियनि मां अहिड़े जुमिले जी चूंड कयो जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी का ग़लती मौजूदु आहे। ॿिए दर्जे जा ॿार नंढा हूंदा आहिनि। ठीकु आहे। इन जो जेको हिननि सी आहे उहो हिते ग़लति आहे। उन्हनि मां पोइ आहे त हेठियनि मां फ़इल अकर तर्क जो जुमिलो चूंडियो। सवाल नंबर हीअ आहे 15। सवाल नंबर 15 आहे त घोड़ो डोड़े थो, अब्बास सुतो पियो आहे, वाॼे मां आवाज़ु अचे थो या मूं सबक़ु पढ़ी वरितो। जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त अहिड़ियूं अनविज़िबल शयूं जिन खे असां फील करे सघूं। हाणे घोड़ो बि ॾिसो पाण फ़ाइल आहे, अब्बास बि, मूं या मां बि, ऐं इहे फ़ाइल बि आहिनि ऐं इहे विज़िबल बि आहिनि। पर वाॼे मां आवाज़ु वॼे थो त जेको आवाज़ु आहे असां उनखे फील करे सघूं था, टच नथा करे सघूं। त उनजो जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन सी आहे। उन खां पोइ सवाल नंबर जेको 16 आहे हेठियनि मां अहिड़ो जुमिलो चूंडियो जंहिंमें इस्म या ज़मीर जी हालति जरी हुजे। उनजो जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन सी आहे त के माण्हू पंहिंजे मुंहुं खिलंदा आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ सवाल नंबर 17 आहे त जो आज़मायल खे आज़माए सो धूड़ मुंहं में पाए। हीअ जेको आहे सो कहिड़ी हैसियत रखे थो अदब में। पहाको, मुहावरो, वर्जिश या इस्तिलाह। हुनजो सही जवाबु आहे ए याने पहाको। उन खां पोइ आहे त हेठि ॾिनल जुमिलनि मां हरफ निदा खे ज़ाहिर कयो। उन में जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन बी आहे मुंहिंजी अहमद तुंहिंजी भेण स्कूल वई आहे। हाणे जेको इहो आहे इहो हुननि IBA जे तरफ़ खां जेका लिस्ट अनाउंस कई वई उन में आहे, पर मूंखे त हिन जुमिले में कोई बि हरफ निदा जो सेंटेंस लॻे ई
कोन थो, न ई कोई हरफ निदा जी हू जेका आहे पंहिंजा एक्सक्लेमिनेशन मार्क आहे, न ई वरी कोई अहिड़ी साइन फील थिए थी। बहरहाल उन्हनि जे तरफ़ खां जेका जारी कई वई हुई उन में ही बी आहे, पर मूंखे वरी बि ही सवाल सम्झ खां वॾो आहे, मुंहिंजे हिसाब सां ही सवाल ई ग़लति आहे। ठीकु आहे, उन खां पोइ वरी सवाल नंबर 19 आहे त हेठनि मां अहिड़े जुमिले जी चूंड कयो जंहिंमें का ग़लती न हुजे। उन में जेको सही जवाबु आहे उहो आहे ऑप्शन जेको उन जो जेको सही आहे उहो आहे जवाबु ऑप्शन डी। ठीकु आहे, उन खां पोइ वरी 20 नंबर सवाल आहे हेठियनि मां फ़इल अकर तर्क जो जुमिलो चूंडियो। ठीकु आहे, ॿकरी चरे 32 त तोॾो चरे 36। ठीकु आहे, उन खां पोइ कुझु ॿिया बि ऑप्शन्स आहिनि। तोखे उस्ताद छा पढ़ायो आहे, फेज़ ॻाल्हि कराची हलियो वियो, ऐं मिठी मानी ॾाढी वणंदी आहे। त सेम जीअं मिठी मानी माना मिठाण या वणणु, इहो जेको हिकिड़ी आहे नेचुरली आहे ऐं अनविज़िबल आहे। मिठाण जो कोई वजूद न हूंदो आहे, इनखे सिर्फ़ु फील करे सघिबो आहे। तॾहिं जेको सही जवाबु आहे उहो आहे ऑप्शन सी। ठीकु आहे, त हीउ हुयो जेको IBA जे तरफ़ खां सिंधी जो पेपर ॾिनो वियो हो, जेको इलाही सारनि सवालनि ऐं ख़दशनि खे बि जनमु ॾिए थो। त हिन मां कुझु सवाल सम्झ में बि न पिया अचनि, कुझु सवाल जेको पंहिंजो आहे JST जे पेपर जे हिसाब सां ॾुखिया बि हुया। त जेको ग्रामर जो पोर्शन आहे तमामु नंढिड़ो आहे असांजे निसाब में, हिते ग्रामर खे एॾी अहमियत छो ॾिनी वई आहे। बहरहाल इहे डिस्कशन्स हलंदा रहंदा। तव्हांखे क्लास कीअं लॻो, इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा, बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा, ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान।